अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। टिपिकल टॉक प्रोग्राम अवां पसंदि कयो पिया ऐं धरती टीवी जे पेज ते हीउ प्रोग्राम अपलोड थींदो आहे, उते तव्हां लाइक कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं हीअ असांजा सभु प्रोग्राम जेके आहिनि उहे डेली मोशन ते बि अपलोड थींदा आहिनि, उते बि तव्हां ॾिसी सघो था। धरती टीवी जे पेज खे अगरि तव्हां लाइक कंदव त तव्हांखे असांजा समूरा प्रोग्राम जेके प्रीवियस हली चुका आहिनि, जेके तव्हांखे तमामु घणा पसंदि आहिनि, तव्हांजी बार बार इहा फरमाइश ईंदी आहे त इहे प्रोग्राम वरी हलायो, त असां इन जे करे इंटरनेट ते इहे प्रोग्राम अपलोड कंदा आहियूं। तव्हांजी राय खे मद्देनज़र रखंदे असां अॼु जे प्रोग्राम टिपिकल टॉक में हिकिड़ो अहिड़ो किरदारु घुरायो आहे, सिंध जो अहम किरदारु, जंहिंजो तक़रीबन हर माण्हूअ ते असरु पवे थो। हर सफ़ेद पोश माण्हू हुजे या ग़रीब माण्हू हुजे, ॾोहारी माण्हू हुजे या ॾोहारी न हुजे, उन ते उन किरदार जो असरु ज़रूरु पवंदो आहे ऐं उन में कमु ज़रूरु पवंदो आहे। कमु न बि पवे त हू कमु कढी वठंदो आहे। तव्हां यकीनन मुंहिंजो इशारो सम्झी विया हूंदव। अॼु असांजो किरदारु आहे SHO मोहम्मद हयात साहब। SHO आहिनि साईं, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, ज़ाहिर चवणो ई पवंदो छो जो ॾंडो तव्हांजे हथ में। SHO मोहम्मद हयात दबंग। SHO मोहम्मद हयात दबंग। दबंग तव्हांजो छा तखल्लुस आहे, लक़ब आहे? दबंग सलमान खान जी जेकी फिल्म आई, हा हा, इंडिया जो अदाकार जेको सलमान खान आहे, जी जी, त उनजो नालो जीअं दबंग हुयो। जीअं उहो उहो त चुलबुल पांडे हुयो। चुलबुल पांडे पर दबंग क़िस्म जो हुयो। हा, दबंग क़िस्म जा आहियो। दबंग जेकी फिल्म जो नालो हो न दबंग। हालांकि सलमान खान सां तव्हांजे कंहिं एंगल खां मैच नथो थिए। मतिलबु ॾिसो न, हर माण्हू पाण खे सम्झे। जीअं तूं हाणे शाहरुख खान लॻे थो, पर सम्झे थो न पंहिंजे पाण खे? मां त नथो सम्झां। सम्झे थो न? न, मां त सम्झो ई न कॾहिं। बाबा हिते खोड़ आहिनि, 4-5 माण्हू आहिनि जेके शाहरुख खान पाण खे सम्झनि था। अच्छा, जंहिंमें इहो लोधी आहे, साहिर लोधी, अदनान जिलानी, उहे पाण खे सम्झनि था न। त ईअं असां पाण खे सम्झो सलमान खान सम्झूं था। दबंग जीअं असांजो हिकिड़ो जुनेजो साहब आहे जेको असमत जुनेजो, जेके हाणे रिपोर्ट चदर एस्टेब्लिशमेंट में रिपोर्ट करणु वञे, जी जी, SSP इस्लामाबाद वारो, त असां ओड़े क़िस्म जा ऑफिसर आहियूं। पर मां जीअं त सिंध पुलिस जो आहियां, त मां सभ खां पहिरियां पंहिंजो थोराइतो आहियां साईं जेको असांजो IG आहे ग़ुलाम हैदर जमाली साहब, उनजो मां वधि में थोराइतो आहियां। ऐं पोइ वरी CCPO जेको कराची आहे साईं गुलाम कादिर थेबो साहब। गुलाम कादिर थेबो साहब हिकु शफ़ीक़ प्यार कंदड़ माण्हू, पंहिंजे सिपाह खे माना बच्चो सम्झण वारो। वाह, उन्हनि जी असांखे इहा आहे त अॼु खां पोइ बंदूक ख़तमु, लठ तव्हांजे हथ में, ॾंडो हथ में। जीअं दुनिया जी पुलिस आहे, अहिड़ो अमन करिणो आहे। अच्छा, ऐं असांजी पघार बि माशाअल्लाह वधी वई आहे। इहो तव्हांजी पघार वधण खां पोइ तव्हांजा इहे जज़्बात आहिनि या अॻु में बि हुया? हीअ पघार वधण खां पोइ ज़ाहिर ॾिसो न, हिकिड़े माण्हू खे मुआशी हालात जेके आहिनि माण्हू जा उहे जेकॾहिं पंहिंजो सही नथा रहनि, मुआशी हालातनि जे वर चढ़ियल आहे, त पोइ माण्हू कुझु बि नथो सोचे सघे भलाई जे लाइ। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, ख़ुशीअ जी लहर हिकिड़ी छांइजी वई सॼे पुलिस डिपार्टमेंट में। ऐं किथे किथे असां ॾिठो अख़बारुनि में पढ़ियोसीं बि, जीअं त हिलाल पाकिस्तान में अवामी आवाज़ अख़बारुनि में पढ़ियोसीं, काविश में बि ॾिठो त पुलिस वारनि जूं झुमरियूं हुयूं, मिठाइयूं विरायूं हुयूं, यानी एॾी ख़ुशी हुई उन्हनि में पघार वधण जी। सही ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, नाइंसाफ़ी केॾी हुई उन दौर में बि। नाइंसाफ़ी असां सां इहो हुई त हिकिड़ो जेको मास्तर आहे जेको ॿारनि खे पढ़ाए थो, वञे थो कुल 4 कलाक 3 कलाक ड्यूटी करणु, उनजी 80,000 पघार, 1,20,000 80 60। सिपाही जेको 24 कलाक ड्यूटी में आहे, ऑन दी ड्यूटी 24 कलाक, ऐं उनजी जेको आहे 15,000 20,000 22,000। छो? जॾहिं पंजाब पुलिस जी असांखां डबल हुई। हाणे असां पंजाब पुलिस जे बराबरि आहियूं। पहिरियों SHO ॾिसां थो मां पंहिंजी ज़िंदगी में जंहिंजो पेट एॾो वॾो न आहे, छो जो असां वटि तक़रीबन SHO जो लुक अहिड़ो हूंदो आहे जो टेबल ते वेठा हूंदा त पेट अॻु में टेबल ते रखंदा, पोइ पाण वेहंदा। अगरि साम्हूं ईंदा त पहिरियां पेट ईंदो, पोइ पाण ईंदा। तव्हांखे एॾो वॾो पेट न आहे, न तव्हांजी बॉडी एॾी हेवी आहे। मुंहिंजो पेट बि एॾो वॾो हुयो, पर हे जे पघारूं ॿुधी करे ऐं सोचियोसीं त हाणे पोइ त अञा वधे न साईं, उहो हिलाल खाइणो आहे। अच्छा, हिलाल खाइणो आहे, यानी तव्हां इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो था त पहिरियां हिलाल न खाईंदा हुयो। हाणे जेको आहे सो मुजरिम असांजे हथां बची नथो सघे, कॾहिं बि न बचंदो इंशाअल्लाह ताला। सुठी ॻाल्हि आहे। IG असांजो जेको ग़ुलाम कादिर, पंहिंजो ग़ुलाम हैदर, तव्हां एॾो बताल आहियो, ख़ुशीअ में मापो ई न थायो, तव्हांखां IG जो नालो विसरी। ग़ुलाम हैदर जमाली साहब जेको IG आहे, छो जो ॿई ग़ुलाम आहिनि। छाजा? अलाह जा बि ग़ुलाम, पब्लिक जा बि ग़ुलाम, ख़िदमतगार। उहो पाण खे ग़ुलाम साहब, बाबा साहब ख़िदमतगार आहियूं। वॾी ॻाल्हि आहे। ग़ुलाम कादिर जमाली साहब, ग़ुलाम कादिर थेबो साहब साईं, तव्हांखे छा व्यसर जी बीमारी आहे? बताल थी आहे। असल में ॿई ॾिसो न, थियो न,
गुलाम हैदर गुलाम कादिर CCPO आहे गुलाम कादिर थेबो साहब, गुलाम हैदर जमाली साहब IG आहे। IG आहे। पर असांखे माना ॿई एॾा प्यारा आहिनि जो तव्हांखे छा ॿुधायूं। असांखे उहो चवनि बाबा जान ॾियणी आहे, असां जान ॾेई छॾींदासीं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त पोइ तव्हां छा था सम्झो त पघार वधण खां पोइ हाणे तव्हां रिश्वत वठणु सफ़ा बंदि करे छॾी? बसि ख़तमु थी वियो। सिर्फ़ु तव्हां बंदि कई आहे, ॿियनि पुलिस वारनि सभिनी तय कयो आहे। सभिनी तय कयो आहे। सभिनी तय कयो आहे त 2015 जेको आहे असांजो शुरू थी वियो आहे। इन में हिकिड़ो रुपयो बि न खाइणो आहे। ऐं जीअं त असांजी पघार डबल थी वई आहे। खाइणो आहे त घटि में घटि ₹1 खाइणो आहे, ₹1 न खाइणो। न खाइणो आहे, न खाइणु ॾियणो आहे। अच्छा, हाणे हिन मुल्क जो भलो थींदो, हिन सूबे जो भलो थींदो इंशाअल्लाह ताला, जेस वरी असां जहिड़ा पुलिस ऑफिसर हिते मौजूदु हूंदा। जिते CCPO साहब खे या IG साहब खे दुआऊं ॾियो था त उते वज़ीर आला साहब खे दुआऊं नथा ॾियो, जंहिं वटि होम मिनिस्ट्री बि आहे ऐं जंहिं समरी ते पछाड़ी साइन कई। उनखे बि अलाह हयात ॾे, पर उन सॼी उमिरि सोचियो कोन न, ॿिया बि IG आया खोड़, पर उहे IG जीअं त ॿाहिरों जा हुया, उन्हनि खे सिंध सां का हमदर्दी न हुई। इम्पोर्ट थियल सिंध जे माण्हुनि सां का बि हमदर्दी न हुई। इम्पोर्ट थियल पर हीअ जीअं त सिंध जा आहिनि पंहिंजा। बिल्कुलु। इन जे लाइ मां सच ॻाल्हायां थो, जो मूं में ताक़त अची वई आहे। अच्छा, इहा माना ताक़त तव्हांखे पघार वधण खां पोइ आई आहे? हा। इहा जेकॾहिं अॻु में अची वञे हा त केॾो अमन अमान थी वञे। गुलाम हैदर जमाली साहब जेको असांजो IG आहे, अलाह सां हुनखे हयाती ॾे। ऐं उहो जेकॾहिं अञा जेको साल सवा ॿियो रहियो, असांजो अञा तरक़ियूं थींदियूं ऐं असां अञा पंहिंजे जेको असांजो फ़र्ज़ु आहे उन सां सचा रहंदासीं इंशाअल्लाह ताला। माशाअल्लाह। ऐं CCPO गुलाम कादिर थेबो साहब जेको आहे उनखे बि अलाह हयाती ॾे। ऐं उहो बि हिकिड़ो शफ़ीक़ ऐं प्यार कंदड़ माण्हू आहे। ऐं हुन पंहिंजे बाक़ाइदे दबंग वारो सिलसिलो जेको रखियो आहे कराची में, ऐं ईअं ई सभई ऑफिसर जेकॾहिं थी विया त पोइ इंशाअल्लाह ताला असांजो हिते अमुन जेको आहे परे न आहे। तव्हांजी सर्विस खे घणा साल थिया आहिनि? अलाह जी महिरबानी आहे, तक़रीबन 20 साल खनि थिया आहिनि मूंखे। 20 साल पोइ तव्हां मतिलबु रैंकर आहियो, रैंक ते SHO थी आहियो? हेठो मथे तरक़ी थींदी वई? तरक़ी थींदी वई। कहिड़ा कहिड़ा तव्हांखे मुक़ाबला कया, कोई अहिड़ी का वॾी का ॻाल्हि कयो जो तव्हांखे तरक़ी मिलंदी? मां अरेंजर आहियां, मुक़ाबला जेके आहिनि उहे अरेंज कंदो आहियां। जुड़तू मुक़ाबला जेके थींदा? हा, अरेंज कंदो आहियां मुक़ाबला। अच्छा, मतिलबु ख़बर पइजी हिते मां इतला ॾिनो, इतला ॾियण खां पोइ असां हुते हमिलो कयोसीं। तव्हां इतला ॾिनो, वरी तव्हां ई हमिलो कयो। मतिलबु फोर्स हुजे न, अकेलो माण्हू मां छा थो करे सघां। अच्छा, फोर्स हुजे न साईं। मतिलबु तव्हां हिकिड़ा असां SHO अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके इनकाउंटर स्पेशलिस्ट आहिनि। हा बिल्कुलु। त तव्हां बि इनकाउंटर स्पेशलिस्ट आहियो? सभई असांजा यार आहिनि। या सिर्फ़ु काउंटर स्पेशलिस्ट आहियो? असांजा सभई यार आहिनि। अच्छा, इहे पंहिंजो जेको आहे सो पंहिंजो इहो आहे ॿ भाइर आहिनि जेके इहे इसाक लाशारी, इस्माइल लाशारी जी जी, यार आहिनि असां माना जुटूं ॿई टई माना जुटूं बाक़ाइदे। अच्छा, हा। पर उन्हनि जा त हेॾा असां कारनामा ॾिसंदा आहियूं माशाअल्लाह, असां तमामु घणा दहशतगर्द उन्हनि पकड़िया आहिनि, मारिया बि आहिनि। तव्हां को दहशतगर्द पकड़ियो कॾहिं को? असांजो इहो आहे जो मुंहिंजो इहो असूल रहियो आहे, जंहिं इलाइक़े में मां SHO लॻंदो आहियां, जंहिं थाणे में हाली 2-3 माण्हू फतकाए रखो, हरू बि हरू फतकाए, मतिलबु मुजरिम हूंदो, बेगुनाह न। अलाह न कराईंदो असांखे कॾहिं, बेगुनाह जो खून अलाह सां न कराईंदो, पर उहे मुजरिम जीअं त आहिनि, पुलिस रिकॉर्ड में हूंदो। हा, पुलिस रिकॉर्ड में मौजूदु आहे। अगरि उन मुंहिंजे हूंदे उन को धाड़ो या मर्डर कयो, शूट, ॿी का ॻाल्हि ई न, ॿी ॻाल्हि ई न। शूट थी वियो हिकु अधु माण्हू, इलाइक़े में सांत मची वेंदो, त दबंग SHO अची। ईअं करे करे तव्हांखे तरक़ी मिली आहे, SHO थी आहियो तव्हां? बिल्कुलु। तव्हांजी तालीम केतिरी आहे साईं? तालीम खे छॾे ॾियो, हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो। न तालीम हूंदी तॾहिं त पुलिस में भर्ती थिया न। 20 साल पहिरियों कहिड़ी तालीम? पुलिस में भर्ती थियण लाइ तालीम जी ज़रूरत न आहे। 20 साल पहिरियों काड़ी न, पोइ इम्तिहान ॾिनासीं, भर्ती थियण खां पोइ इम्तिहान ॾिनासीं। 20 साल पहिरियां छा तालीम न हुई छा? मतिलबु माण्हू जी ज़रूरत हुई पुलिस में केरु अचणु न चाहे पियो। अच्छा, माण्हू मतिलबु नौकरियूं न कंदा हुया माण्हू। 20 साल पहिरियों, 25 साल पहिरियों माण्हू नौकरियूं सॾे ॾींदा, माण्हू नौकरियूं न कंदा हुया। अच्छा, पोइ तव्हांखे कंहिंजी सिफ़ारिश ते नौकिरी मिली? न, मेरिट ते? उन मेरिट जे बुनियाद ते मां पुछां थो तव्हांजी तालीम केतिरी आहे? मैट्रिक खनि हुई, पोइ हाणे वरी MA करे वरिती आहे। पुलिस में रहंदे MA कई? MA कई आहे पुलिस में। पोइ इंक्रीमेंट लॻी तव्हां? इंक्रीमेंट। इन इंक्रीमेंट जे चकर में ई तव्हां MA कई? तालीम ज़रूरी आहे। अच्छा, पढ़ियलु लिखियलु जेको आहे सो मुआशरो तव्हांजो हुजणु खपे। बिल्कुलु। तालीम ते वधीक तव्हांजो असरु ॾिसण में बि आयो आहे? बिल्कुलु। त जीअं इम्तिहानी सेंटरनि ते तव्हांजी ड्यूटी लॻंदी आहे पुलिस वारनि जी, त उन में पुलिस वारा ई पैसा वठी करे अंदरि कापी पहुचाईंदा आहिनि? न न, माना तालीम ते असरअंदाज़ थियो था? दौर ख़तमु थी वियो, पुराणी ॻाल्हि खे छॾ, नई ॻाल्हि कर, उहो दौर ख़तमु थी वियो। अच्छा, उहो दौर हाणे ख़तमु आहे, उहो दौर न आहे हाणे। अच्छा, हा, नईं दौर आहे, नओं दौर आहे। पुलिस जेका आहे POLICE, छाजो शॉर्ट फॉर्म आहे? पुलिस
पुलिस आहे छाजो शॉर्ट फॉर्म आहे POLICE? ॿियो पाकिस्तान, ओरल, लाइन, CE। इहो शॉर्ट फॉर्म आहे। बहरहाल ख़बर पइजी वई तव्हांजे तालीमी क़ाबिलियत जी। नाज़रीन, टिपिकल टॉक में वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था ब्रेक खां पोइ हिकिड़ा अहम सुवाल आहिनि जेके SHO हयात दबंग साहब खां करणा आहिनि। केॾांहुं वञिजो न, मिलूं था ब्रेक खां पोइ।